अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था दही बड़ा। उन्हनि जे लाइ ही मुनो कप बेसण, उनमें थोड़ो लूणु ऐं थोड़ी सोडा वह विझी इन्हनि खे मां काफ़ी देर खां भिजाए रखियो। दही बड़े हम बना रहे, इसमें ये तकरीबन पौना कप बेसन है, इसमें चुटकी भर मीठा सोडा और थोड़ा सा नमक अपनी मर्ज़ी के हिसाब से वो मैंने डाल के इसको आधा पौना घंटा भिगो दिया था। छो त कॾहिं बि उते जो उते बेसण ताज़ो ॻोहे ऐं उन जी तकड़ में तव्हां न पचाईंदा कयो। हमेशह उनखे ॻोहे रखी छॾे त ही ॻोहे मूं मिक्स करे फ्रिज में रखी छॾियो। हिन पासे ये पानी में मां लूणु विझी छॾियो आहे। ही पानी है पीअण वारो, वो पानी जो हम पीने में यूज़ करते हैं वो थोड़ा सा नॉर्मल टेम्परेचर वाला पानी मैंने यहाँ रख दिया। उसमें थोड़ा सा नमक मैंने डाल दिया है ताकि जो बड़े हैं, फुल्कियाँ सी मैं बना रही हूँ, प्रॉपर दही बड़े साइज़ के नहीं बना रही हूँ, बड़े साइज़ के। तो आप देखिएगा, अब ये मैं हाथ से डालती जाऊँगी। ठीक है, मां सभिनी खां पहिरियों थोड़ो विझी थी ॾिसां त ही पको आहे, तेल सही गरम थियो या न। ही तेल मूं थोड़ी देर खां रखियो आहे गरम करण लाइ, पहिरियों इनखे ट्राई कंदसि। हाँ, गरम थी वियो आहे तेल हमेशह एतिरो गरम हुजे जो उन मां धुआं न निकिरनि। ही प्रॉपर गरम आहे। हाणे हथ सां ॾिसजो, ही मां हथ सां खणंदमि बेसण। इतना सारा मैंने लिया है और मैं इसको तोड़ती हुई छोटी छोटी सी टुकड़ियाँ इसकी बना के डाल दूँगी। नंढा नंढा ज़रा मां हिन जा विझंदी थी वञा। ठीक है, अहिड़ी तरह सां ही सॼा जेके आहिनि मां हिन जा फुल्कियूं टाइप ठाहे। अच्छा, ही मां हाणे हिकु हिकु ज़रो थी विझां छो त घणे में उन्हनि जो शेप ख़राब थो थिए। ठीक है, अभी मैं थोड़ा थोड़ा सा लेके डालती जा रही हूँ क्योंकि एकदम से जब मैं पूरा हाथ भर के ले रही थी तो शेप सही नहीं आ रही थी। तो इस तरह करके ये मैं सारे इसमें डाल दूँगी। ही सॼो बेसण मूं हथ सां ज़रा ज़रा करे हिन में विधो आहे। हाणे असां हिनखे उथलाए पुथलाए चङी तरह पचाईंदासीं त जीअं ही हर पासे खां पची वञनि। ये जुड़ गए तो ये थोड़े थोड़े जब पकते जाएंगे तो हम इनको तोड़ देंगे। ठीक है, हिनन के कंटिन्यू हलाइणो है, इनको कंटिन्यू चलाते रहना है ताकि ये प्रॉपरली पक जाए। ऐसा ना हो कि कहीं से कच्चे और कहीं से पके, इनका एक जैसा कलर आना चाहिए। तो असां हिनन के पचायूं था ऐं मीडियम बाहि ते पचाईंदासीं जीअं अंदर ताईं पची वञनि। इनको दरमियानी आंच पे, मीडियम आंच पे पकाना है ताकि अंदर तक पक जाएं। ऐसा ना हो कि ये बाहर से तो पक जाएं लेकिन अंदर से कच्चे रह जाएं। इनको यहाँ से निकालने के बाद कभी भी डायरेक्ट गर्म पानी में नहीं डालना चाहिए। कॾहिं भी इन्हनि खे गर्म पानी में न विझे, हमेशह जेको नॉर्मल टेम्परेचर पानी हुजे, थधो भी न हुजे, गर्म भी न हुजे। न त जेकॾहिं गर्म पानी में विझंदव न त ही ॿाहिरां सफ़ा ॻरी वेंदा, अंदरां हिन में विच में हिकिड़ी जीअं हॾी वांगुरु, खखड़ी वांगुरु एक गुठली सी बीच में रह जाती जब आप इनको गर्म पानी में डालेंगे। इनको हमेशा नॉर्मल पानी में डालना चाहिए। तो हाणे मां हिननि खे चङी तरह पचाईंदसि। ही ॾिसो, सभु इक्वल कलर सां पची विया आहिनि। इनको गोल्डन कलर होना चाहिए एक जैसा। कंटिन्यू चलाने का यही मकसद होता है कि ये एक ही कलर में पक जाए। ठीक है, हिन जी हाणे मां बाहि बंदि कंदसि ऐं हिननि खे डायरेक्ट कढी पानी में विझंदसि। आग मैंने बंद कर दी है। हिननि खे अब ये तकरीबन 15 मिनट में इनको इस पानी में छोड़ दूंगी। 15 मिनटनि ताईं ही इन पानी में पिया हूंदा ऐं ही चङी तरह सां पानी जेको आहे जज़्ब करे वठंदा। ये हमारी जो फुल्कियां हैं, जो छोटे साइज़ के दही बड़े हैं, ये हमारे अच्छी तरह से पानी जज़्ब कर लेंगे और सॉफ्ट हो जाएंगे क्योंकि ये पकाने से कड़क हो जाते हैं। इसलिए इसको हम यहाँ पे छोड़ देते हैं और अब आते हैं इस तरफ। ये दही है मेरे पास, इसको हम फेंट लेंगे बहुत अच्छी तरह से। अच्छा, असां हाणे हीअ ॾही आहे, 15 मिनट ही फुल्कियूं जेके 15 मिनट पानी में पयूं हूंदियूं जीअं नरम थी वञनि, तेसि ताईं असां ॾही खे ठाहे था वठूं। असां ॾही जेका है तमाम घाटी न इस्तेमाल करना आहियूं। हम बहुत गाढ़ा दही नहीं लेते दही बड़ों के लिए, तो हम इसमें थोड़ा सा पानी मिलाएंगे, लेकिन इतना पतला भी नहीं होना चाहिए कि बिल्कुल ही लस्सी बन जाए।
एक दरमियाना सा होना चाहिए, ना तो बहुत ज़्यादा गाढ़ा ना ही पतला, न त सफ़ा अहिड़ो हुजे जो सफ़ा लसी थी वञे ऐं न ई एॾो हुजे घाटो जो हलवो लॻे। ॾही जेका आहे चङी तरह सां असां हिनखे फेटे छॾींदासीं। ॾही में असां मिलायूं था, हीउ ॾिसो हीउ लूणु आहे तक़रीबन आधा टीस्पून। थोड़ा सा नमक हमने बेसन में डाला था, थोड़ा सा नमक पानी में, क्योंकि ये पानी जज़्ब करेंगे। ठीक है, ऐं असां हिन में बेसण में विधोसीं थोरो लूणु, थोरो पाणी में विधोसीं। हीअ अधु चमचो लूणु असां जेको आहे हिन में विझूं था ॾहीअ में। हाणे असां हिनखे चङी तरह फेटींदासीं। अच्छा, इसमें ऊपर डालने के लिए हमारे पास हरा धनिया है और ये दही बड़ों का मसाला है। ही मसालो मां ठाहिणु सेखारे चुकी आहियां, ये रेसिपी मां शेयर कई आहे दही बड़नि जो मसालो। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां न ॾिठी आहे त मां हिन जो लिंक हिन वीडियो जे हेठां, दही बड़नि जी वीडियो जे हेठां मसाले जो लिंक ॾियां थी, तव्हां चेक करे वठिजो। हिनखे हाणे मां हिते ई छॾींदमि। इसको मैं अभी यहाँ छोड़ दूँगी क्योंकि मुझे 15 मिनट वेट करना है। 2-3 मिनट तो हो चुके हैं, 15 मिनट तक मैं इसको इस पानी में भिगा रहने दूँगी। उसके बाद क्या करते हैं वो मैं आपको दिखाती हूँ। 15 मिनट थी चुका आहिनि ऐं हीउ ॾिसो पाणी जेको आहे हीउ काफ़ी सारो हीउ दही बड़ा जज़्ब करे विया आहिनि। हाणे मां हिनखे छाणियां थी हिन छाणीअ में। अक्सर माण्हू जेके हूंदा आहिनि दही बड़नि खे त ख़ासि करे दॿाए करे पाणी कढिबो आहे, पर हीअ जॾहिं मां नंढा नंढा ठाहींदी आहियां त मां हिन जो पाणी कढंदी न आहियां। मां हिनखे हिन देॻड़ीअ जे मथां ॾिसो ईअं करे रखी थी छॾियां। हिन जो पाणी चङी तरह ड्रेन थी वेंदो ऐं थोरी देरि खां पोइ मां हिननि खे ॾही में मिलाईंदसि। हीअ हाणे ॾही असांजी रेडी आहे, त असां हाणे हिन में दही बड़ा विझंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पाणी हिननि जो ड्रेन थी चुको आहे। ऐं ॾही तव्हां उन हिसाब सां खणो जो ही सॼा जेके दही बड़ा आहिनि उहे ॾहीअ में ॿुॾी वञनि। ठीकु आहे, इतनी दही होनी चाहिए कि इसमें सारे बड़े जो है अच्छी तरह से डूब जाए। ऐं असां थोरो मसालो मां हिन जे मथां विझंदमि, बाक़ी मसालो असां हिननि सां गॾु सर्व कंदा आहियूं त जीअं हर को पंहिंजी मर्ज़ीअ जो खणी सघे। हम थोड़ा सा छिड़कते हैं मसाला इसके ऊपर, बाकी जो है वो हम इसके साथ ये बॉटल मसाले की रखते हैं ताकि जिसको जितना चाहिए वो अपने हिसाब से डाल के खा ले। सो मूंखे उम्मीद है तो ये मुझी रेसिपी तव्हांखे ज़रूर वणी हूंदी। अगर वणी हुजे तो वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, कुछ चवणो आहे तो मुझे चैनल सब्सक्राइब कयो तो जीअं फ्यूचर में भी अगर मां अञा कुछ सेखारियां तो वो तव्हां ॾिसी सको। तो आप ज़रूर मेरा चैनल सब्सक्राइब करें, मेरी वीडियोस लाइक करें, शेयर करें अपनी फैमिली और फ्रेंड्स के साथ, ताकि आइंदा भी मैं कुछ सिखाऊं तो आप ठीक से देख पाएँ। सो असांजा ही दही बड़ा खाइण जे लाइ हाणे तैयार आहिनि। ऐं हमेशह मां चवंदी आहियां त खाधो प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां, कंहिं ॿी रेसिपी सां गॾु वरी मिलंदासीं। तेसिताईं मोकिलाईंदो था। अल्लाह वाहे।